हज़रत जाबिर रज़ी अल्लाह ताला अन्हु हिकिड़ी दफ़े रिवायत कनि था त मक़ाम हुदैबिया ते अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु आहिनि ऐं इन जॻह ते जेको आहे असांजो पाणी जेको आहे उहो किलत वारो थी वियो, पाणी असांजो किलत वारो थी वियो। त पाणी जेको आहे थोरो हुयो, अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वुज़ू जे लाइ पाणी घुरियो त असां साहिबनि जेको आहे थोरो थोरो पाणी जमा करे अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हिकिड़ो लोटो जेको आहे पाणी ॾिनोसीं। अल्लाह जे नबी उन मां वुज़ू फरमायो आहे ऐं वुज़ू अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए करे इन खां बाद में थोरो उन लोटे जे अंदरि पाणी अची वियो। वञी करे अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बीठा थी, या रसूल अल्लाह पूरी हिन जेको आहे असांजे टोले जे अंदरि पाणी कंहिं साहिबी वटि न आई, उन बि जेकी आहे इंतिहा दर्जे जी लॻी आहे, वुज़ू लाइ पाणी न आहे, जानवरनि जे पीअण जे लाइ बि पाणी न आहे। त अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो थोरो घणो भला पाणी अथव? त साहिबनि जो या रसूल अल्लाह इहो तव्हांजो वुज़ू जे मां पाणी तव्हां वुज़ू नोश फरमायो आहे, इन जे अंदरि थोरो घणो पाणी आहे। त अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इहो मूंखे आणे ॾियो। त हज़रत जाबिर रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था त अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन पाणी जेको बचियलु हुयो न लोटे में, उन जे अंदरि अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 10 आंगुर मुबारक उन जे अंदरि अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम विधियूं ऐं इन खां बाद में जीअं जो अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 10 आंगुर मुबारक कढियूं न, इन 10 आंगुरनि मां चिश्मा पाणी जा जेको शुरू थी विया ऐं पाणी ईअं निकिरे पियो, ईअं स्पीड में निकिरे पियो जीअं असांजे ज़माने में ॾिसो 20 खां पाणी स्पीड में निकिरंदो आहे। त जाबिर रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो त अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हथनि मुबारक खां एतिरो पाणी जेको आहे तेज़ थियो। अल्लाह जे नबी फरमायो ए साहिबा हाणे पाणी पीओ, पाण पाणी पीओ, पंहिंजे जेको आहे जानवरनि खे पाणी पीआरियो, पंहिंजे वुज़ू जे लाइ पाणी पीआरियो, वुज़ू जे लाइ पाणी खणो। त अहिड़ी तरह कंहिं साहिबी पुछा कयो त भला इन जेको आहे मक़ाम हुदैबिया ते तव्हां साहिबनि जी तादाद भला केतिरी हुई जो तव्हां एतिरनि साहिबनि जेको आहे पाणी पीतो? त जाबिर रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो त इन टाइम असांजी तादाद जेकी आहे 1400-1500 जी तादाद हुई। जाबिर रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो ख़ुदा जी ज़ात जो कसम खणंदो जेकॾहिं लख साहिबा जी तादाद हुजे न त बि इहो पाणी असांजे लाइ घणो थी वञे हा। हे अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात आहे जंहिंखे साहिबा त सुञातो, अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में जानवरनि बि सुञातो, अफ़सोस आहे 1400 सदी जो मुस्लमाननि सुञातो आहे। अल्लाह जे नबी जो तारुफ़ अञा मुस्लमान न करे सघियो आहे। जेकॾहिं अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात खे असां सम्झी वञूं न त हे तरीक़ो जेको हिन टाइम असांजे मुआशरे में आहे इहो तरीक़ो न हुजे हा।